मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं बाज़ माण्हू चवंदा आहिनि त अगरि कोई इंसान मरी वेंदो आहे त उनजो रूह घर में 40 ॾींहं फिरंदो आहे। इन जी हक़ीक़त छा आहे? इहा साईं बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। कोई बि बंदो जेकॾहिं अगरि मरी वेंदो आहे, कोई बि बंदो जेकॾहिं अगरि मरी वेंदो आहे त उनजो रूह उनजे घर में 40 ॾींहं नाहे फिरंदो। उनजो रूह उनजे घर में 40 ॾींहं नाहे फिरंदो, बल्कि हदीस खां मालूम थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अगरि कोई बि बंदो मरंदो आहे, अगरि उहो बंदो नेक आहे त उनजे रूह खे फ़रिश्ता इल्लियीन में पहुचाईंदा आहिनि। इल्लियीन हिकु उहा जॻह आहे जेकी जन्नतनि जे रूहनि जी जॻह आहे। मोमिन बंदो मरंदो, उनजे रूह खे फ़रिश्ता शिफ्ट कंदा इल्लियीन में, जेको 7 आसमान खां मथे आहे। ऐं अहिड़ी तरह कोई बि अगरि फासिक फाजिर, कोई बि काफ़िर बंदो मरंदो आहे त उनखे 7 ज़मीननि खां हेठि सिजीन हिकिड़ी जॻह आहे जेकी काफ़िर ऐं अहिड़ी तरह तमामु वॾे गुनाहगारनि जी जॻह आहे। फ़रिश्ता उनजे रूह खे उते पहुचाईंदा आहिनि। त कोई बि घर में अंदरि, हे ॻाल्हि असांजे माशरे में हले थी न, साईं 40 ॾींहं ताईं घर में जेको आहे रूह फिरे थो, हे बिल्कुलु ॻाल्हि ग़लति आहे। मरण खां बाद में इंसान जे कंहिं इख़्तियार में आहे न त पंहिंजे रूह खे किथे वञी करे इस्तेमालु करे। अल्लाह जे अमर सां हलंदो। अल्लाह जो अमर थींदो त फ़रिश्ता उनखे काॾे खणी वेंदा? इल्लियीन में पहुचाईंदा। अगरि अल्लाह जो अमर थींदो त अल्लाह ताला उन फ़रिश्ते, उन इंसान जे रूह खे वञी करे 7 ज़मीननि खां हेठि जेकी सिजीन आहे, जंहिंखे जनम जो हिसो चयो वेंदो आहे, उते जेको आहे बंदे जे रूह खे पहुचाईंदा आहिनि। बाक़ी बंदे जो रूह न हूंदो आहे त फिरंदो अथे, मसूई मला जे अंदरि चकर लॻाईंदो अथे। मौत खां बाद में क्वालिटियूं ॿियूं शुरू थियनि थियूं। असुली जेकी ज़िंदगी उहा बाद में, मरण खां बाद में शुरू थिए थी। बाक़ी हिते जेको दुनिया हले थी, हिते असां ॾिसूं था।